महबूब जे नूरी हथानो सरदार नवाब खान फुलपोटो साईं के लखो सलवात जो सवाब पेश कयो से आशिक़े रसूल सरदार गुलाम हैदर खान फुलपोटो साईं के जो सवाब पेश कयो से ऐं जे वडेरो शान खान फुलपोटो साईं ऐं जेके भी साईं अता मोहम्मद साईं के दुर मोहम्मद शहीद साईं के गुलाम नबी शहीद फुलपोटो साईं के ऐं जेके भी साईं वारनि जा वॾड़ा वॾी अम्मा जी जल मरहुमा के ऐं जेके भी साईं वारनि जा क़रीब हे फ़ानी दुनिया छॾे विया उन्हनि जे रूहनि के पेश कयो से ओ मौला सभिनी के प्यारे आका जी कचहरी ऐं पाड़ो नसीब फरमा ओ मौला अॼो को साईं सरदार ज़ाहिद खान फुलपोटो साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण कबूल फरमा ओ मौला सरदार ज़ाहिद खान फुलपोटो साईं के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा साईं जे बचड़नि के साईं मरहूम सरदार गुलाम हैदर फुलपोटो साईं जे पुटनि के क़यामत ताईं आबाद फरमा साईं वडेरो खान मोहम्मद फुलपोटो साईं के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा ओ मौला हे घर ऐं घर वारा तुंहिंजे साम्हूं आहिनि हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि के निस्तो नाबूद फरमा सरदार साईं ज़ाहिद खान साईं फुलपोटो साईं जे रोज़गारनि में ज़ाहिरी ग़ैबी बरकतूं गंज अता फरमा ओ मौला साईं हाजी नियाज़ हुसैन नूनारी साईं सहाफ़ी के साईं जे बचड़नि के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मौला असांजे जमात जे निगरान अरबाब अली मेतलो के वॾी खिज़री हयाती अता फरमा जुमले सॼी जमात जो बेड़ो तार जेके भी दुआ में हथ खयूं वेठाऊं अली असगर जो वास्तो थी अॼु असां सभिनी जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा ओ मौला तोखे अम्मा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फातिमा ज़हरा ऐं अम्मा बतूल जे बचड़नि जो वास्तो थी सिंध धरतीअ में जेके ख़ासि करे असांजे ज़िले ख़ैरपुर में बिरादरनि जा जहिड़ा खून था थियनि इन्हनि खूननि खां बचाओ ग़रीब अवाम बेगुनाह ग़रीब था मरनि ओ मौला बिरादरनि जे जहिड़नि खां महबूब जी सारी उम्मत खे पनाह ऐं निजात अता फरमा ओ मौला सॼी दुनिया में हर मोमिन खे पंहिंजे घर में लख दुरूद पाक पढ़ाइण जी सादत नसीब फरमा सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि अली अकबर जो वास्तो थी आहे दुआ क़बूल फरमा सरदार ज़ाहिद खान साईं जा जेके भी साईं जा साथी आहिनि जेके भी साईं जे हिन हाउस ते महिनतूं कनि था इन्हनि जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा मौला बीमारनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा महबूब जी उम्मत सारी खे फ़िरक़े वारियत खां बचा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिमू तस्लीमा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे लब्बैक